दोस्तों खैर सां असां मिठी पुॼी विया आहियूं। पाणी असांजो ख़तमु थी वियो आहे। छोकिरो कूलर खणी थो अचे, उहो भरींदासीं। ऐं ही मिठी जी हे छा आहे, नाको आहे साईं, छा आहे पोस्ट? अच्छा अच्छा, तव्हां पाण केरु? रिंद बलोच आहे साईं। ऐं ही पाणी आहे हिते, टूटी वग़ैरह कान्हे का? न न, हू टूटी जेको, अच्छा सही सही। कूलर खणी आवा, हे छोकिरो भरे, पोइ परे हुन मां भरेसि। जग अंदर पियो आहे भा? हल जग खणी आ, जग खणी आ, माण्हू मोहबती न। ऐं पाणी असांजो ख़तमु थी वियो आहे। ही पाणी आहे, ही लेन जो पाणी आहे? अच्छा सही सही, मिठो पाणी आहे ही। हलिया बा हलिया, भरेसि। हितां असां पाणी भरींदासीं। साम्हूं साम्हूं मिठी आहे असांजे। ऐं घटी फिट जेकी आहे उहा ज़ाहिर नथी थिए। गर्मी ॾाढी आहे, ॾिसो था। जवान हाणे थो वेठो हीअं। हा न न,